नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट में लापता माण्हुनि जी केस जी ॿुधणी जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो आहे। चीफ जस्टिस अतर मिनाला वज़ीर आज़म खे मुखातिब थींदे चयो आहे त यकीनी बणाए त को बि माण्हू लापता न थिए। मामलो इंतहाई हसास आहे। अदालत चीफ एग्जीक्यूटिव खे ज़िम्मेवार समझंदी। चीफ जस्टिस अतर मिनाला रिमार्क्स ॾींदे वधीक चयो आहे त हिक चीफ एग्जीक्यूटिव मुल्क ते 9 साल हुकुमरानी कई, जंहिं बाद में पंहिंजे किताब में फ़ख्र सां लिखियो त हुन माण्हू अमेरिका खे विकिरो कया। ईअं लॻो त ॼण इहा रियासत जी पॉलिसी हुई। चीफ जस्टिस वधीक चयो त रियासत अंदरि रियासत क़ाइमु नथी थी सघे। केतिरा ई भेरा मामिलो काबीना खे उमाणियो आहे। असां वटि अलमियो इहो आहे त जंहिंजो कमु आहे उहो करण लाइ तयारु नाहे। गुमशुदगियुनि बाबति कमेटी ठही, संजीदगी ॾिसो, उन जो हिकु बि इजलास नाहे थियो। जी नाज़रीन, अमां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त इस्लामाबाद हाई कोर्ट में लापता माण्हुनि जे केस जी ॿुधणी जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो आहे। चीफ जस्टिस अतर मिनाला वज़ीर आज़म खे मुखातिब ॾींदे चयो आहे त यकीनी बणायो त को बि माण्हू लापता न थिए। मामलो इंतहाई हसास आहे। अदालत चीफ एग्जीक्यूटिव खे ज़िम्मेवार समझंदी। चीफ जस्टिस अतर मिनाला रिमार्क्स ॾींदे वधीक चयो आहे त हिक चीफ एग्जीक्यूटिव मुल्क ते 9 साल हुकुमरानी कई, जंहिं बाद में पंहिंजे किताब में फ़ख्र सां लिखियो त हुन माण्हू अमेरिका खे विकिरो कया। ईअं लॻो त ॼण इहा रियासत जी पॉलिसी हुई।